नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे गंबट का ख़बर ॾींदा आहियूं। गंबट में शिव वाली मंदिर में हिंदू बिरादरी पारां मज़हबी त्योहार महाशिवरात्रि जो ॾींहुं वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो, जंहिं में औरतुनि मर्दनि तोड़े ॿारनि शिव शंकर माता पार्वती जी पूजा पाठ करे, शिवलिंग ते खीर गुल चाढ़े पूजा पाठ करे सिंध समेत मुल्क जी सलामती खुशहाली लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। इन मौक़े ते मुखी चमन लाल, डॉक्टर लाल कुमार, तालीमदान अशोक कुमार ॻाल्हाईंदे चयो त असांखे पाकिस्तान में हर क़िस्म जे मज़हबी आज़ादी आहे। महाशिवरात्रि जो मज़हबी ॾींहुं हिंदू बिरादरी जा मर्द औरतूं तोड़े ॿार गॾिजी पूजा पाठ करे मल्हाईंदा आहियूं ऐं मेले में ख़ुशियूं कंदा आहियूं ऐं मुल्की सलामती लाइ दुआऊं पिणु घुरंदा आहियूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।